किप्रो GDA अॻवाननि ऐं कारकुननि पारां इलेक्शन में थियल मुबैना धांधलियुनि वारे अमल ख़िलाफ़ काज़ी शमसुद्दीन राजड़, शौकत हिंगोरजो, मंठा राजड़, किंगरी मोटर्स, गुल सिद्दीक़ पठाण, यूसुफ काइम ख़ानी चौधरी, लियाकत राजपूत ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरा कयो। इन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 2024 जी इलेक्शन खे रद्द था कयूं। पाकिस्तान जी तारीख़ जी बदतरीन इलेक्शन आहे ऐं असां हुनखे रद्द था कयूं। असांजी सुभाणे मीटिंग रखियल आहे 2 बजे जो कराची में। उनखां पोइ जेको वधीक पार्टी तरफ़ां जेको रिलायबल हूंदो उहो असां तयारु कंदासीं। अॻे बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, DRO ख़िलाफ़, RO ख़िलाफ़, सभिनी जे ख़िलाफ़, पुलिस जे ख़िलाफ़ मूं इलेक्शन कमीशन खे लिखियो बि हो। पोलिंग स्टेशन जेके हुननि असांजो चेंज करायूं त हिते ख़दशो आहे झेड़े जो, ऐं हिनखे असांजी पोलिंग स्टेशन जेके हुनखे हाईली सेंसिटिव रखियो वियो ऐं हुन पोलिंग स्टेशन ते जेको आहे हुननि खे फ्री छॾियो वियो, जंहिंमें झगड़ा बि थिया। असां पहिरीं बि चयो खून रेज़ी ख़दशो आहे, जंहिंमें असांजा कारकुन ज़ख़्मी बि थिया आहिनि ऐं उते स्टैंपिंग थी आहे ऐं असां इन इलेक्शन खे रिज़ल्ट खे रद्द था कयूं। पहिरीं बि असां तव्हां दोस्तनि जे रखियो त इहे मसइला थींदा, मगर उहो उन्हनि खे इनखे फ्री छॾियो वियो। इंतिज़ामिया, पुलिस, DRO, RO उहो धुर बनियल हुई ऐं अहिड़ी इलेक्शन त मुंहिंजे ख़्याल में 78 खां बि वधीक ई बदतरीन इलेक्शन आहे। इलेक्शन त थींदी रहंदी, अलाह ख़ैर मुल्क जो ख़ैर करे। अहिड़ी इलेक्शन कराइण जो फ़ाइदो कहिड़ो? असां अपील कयूं था इलेक्शन कमीशन खे, चीफ जस्टिस हाई कोर्ट खे, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे त इंसाफ़ करायो वञे ऐं रीचेकिंग कराई वञे ऐं जेको बि जो वोट आहिनि, जेके जाली वोट हलिया आहिनि, उन्हनि खे रद्द कयो वञे। अॼु जेको असांजे PS 41 ऐं 209 जो जेको हिते आवाम गॾु थियो आहे, इहो असां एहतिजाज रिकॉर्ड कराइण आया आहियूं अवां प्रेस ऐं मीडिया वारनि जे साम्हूं त हीउ जेको हिन हल्के में ऐं हिननि इलाइक़नि में जेके रिकॉर्ड धांधलियूं कयूं वियूं आहिनि, उन खे अवाम जे आॾो उन्हनि खे पेश करण जे लाइ त हिननि खे अहिड़ी इलेक्शन कराइण जी ज़रूरत कहिड़ी हुई। ऐं हीअ पाकिस्तान जी तारीख़ जी बदतरीन इलेक्शन आहे ऐं इलेक्शन थी आहे, इहा रिकॉर्ड थी वई आहे त पाकिस्तान जी बदतरीन इलेक्शन आहे। इंशाअल्लाह ताला असां आला इदारनि खां, आला कोर्टनि खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे अवाम जो जेको चोरायल मैंडेट आहे उहो अवाम खे ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में इहे एहतिजाज जेके आहिनि मुल्क गीर थींदा ऐं उन में सॼे मुल्क में जेका धांधली थी आहे, जेका टेक्निकल तरीक़े सां, ऐं हिते असांजे हल्के PS 41 ते ऐं 209 ते त धांधली त कोन्हे, हीअ त सौ सिधो धाड़ो आहे ऐं बाक़ाइदा माण्हुनि खे जेको आहे सो हिरासां कयो वियो आहे। असांजा एजेंट वग़ैरह जेके आहिनि उहे खयां विया आहिनि उतां पोलिंग स्टेशननि खां ऐं उनखां पोइ सरकारी अमलदारनि, जंहिंमें असांजी जेका ज़िले जी जेका RO, DROs ऐं पुलिस वग़ैरह मुलविस हुई, उन्हनि पंहिंजे तरफ़ां हर मुमकिन कोशिशि कई आहे त असां GDA जे वोटर खे जेको आहे सो घरनि खां ॿाहिरि न निकिरणु ॾियूं। त इन जे करे असांजो हीउ रिकॉर्ड तव्हां मीडिया जे तवसुत सां पूरे मुल्क में ऐं असां पंहिंजी क़यादत ताईं बि इहो आवाज़ु पहुचाइणु चाहियूं था त हीअ जेका धांधली थी आहे, इन धांधली खे असां ऐं हितां जी आवाम रद्द करे थी। उन जे करे असांखे अॻिते जी लाइ अमल जे लाइ आला क़यादत जो इंतज़ारु आहे त उहे जेके असांखे आला क़यादत खां जेका बि असांखे अॻियां खां जेके हुकुमनामा मिलंदा उन मुताबिक़ असां अॻिते हली प्रोटेस्ट बि कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला हिननि खे ॿुधाईंदासीं त तव्हां खटियल न आहियो, तव्हां हारायल आहियो। असांजी मथां क़यादत जो हुकुम हो त पुरअमन एहतिजाज रिकॉर्ड कराइणु, त असांजो एहतिजाज इहो ई आहे त हीअ सौ सिधी असांजे हल्के में जेको कुझु बि थियो आहे, आवाम बि ॼाणे थी, प्रेस बि ॼाणे थी, सभिनी खे ख़बर आहे त कहिड़े नमूने सां हाईजेक कयो वियो आहे इलेक्शन खे। उन खां पोइ असांजा जेके बि ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे सर्टिफिकेट नथो मिले डॉक्टर लाइ, ऐं बाक़ी हुननि जूं FIRूं बि थियनि पियूं, सभु कुझु थिए पियो ऐं इंतकामी कारवाइनि ते उहे लही पिया आहिनि। इन जे करे असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध, इलेक्शन कमिश्नर पाकिस्तान, इन सभिनी खे चऊं था त असांजो जेको रिज़ल्ट आहे उहो हक़ी जाइज़ जेको आहे उहो साम्हूं ज़ाहिर कयो वञे। असांखे त अवाम बाक़ाइदा फ़ैसिलो ॾेई छॾियो, अवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त GDA जो कैंडिडेट कामयाबु थी आहे। हाणे इहो ज़ोरी ज़बरदस्ती हिकिड़ो हथरादू पंहिंजो रिज़ल्ट ठाहे हिननि पेश कयो आहे, इन खे असां क़बूल कोन था कयूं ऐं पूरे पाकिस्तान में इहा हालत आहे त बदतरीन इलेक्शन थी आहे। बल्कि सोशल मीडिया ते ॾिसो, प्रिंट मीडिया, हर शइ जेका आहे, इंटरनेशनल मीडिया बि इहो ज़ाहिर करे पई त सही सीधी धांधली थी आहे। इन करे इन खां बदतर का इलेक्शन कोन्हे। इन खां बहितर इहो हो त जिन खे हिननि ठाहियो आहे, हींअर कामयाबु कयो आहे, उन्हनि खे
ईअं खपे आहे खामोखा मुल्क ऐं क़ौम जो पैसो न ख़र्चु कनि उन्हनि खे विहारे छॾनि वज़ीर आज़म ठाहे छॾनि जेको सदारत हर शइ ॾेई छॾनि खामोखा पब्लिक खे चुप परेशान कयो ज़लील कयो मुल्क जो पैसो तबाह कयो इन खां बहितर आहे त उन्हनि खे खपे आहे त उन्हनि खे ठाहे छॾिया उहो बहितर हो। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो आहे त हिननि जा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में हू एहतजाज जो दाइरो वधाईंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।